अस्सलामुअलैकुम दोस्तों, आज तव्हांजे लाइ हिकु ज़बरदस्त ख़बर खणी आया आहियूं तकरार ड्रामे जे बारे में। ख़ासि करे तव्हांजे लाइ ही ज़बरदस्त ऐं मुफ़ीद ख़बर आहे। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं थी सघे त शाहिद खोसो वीलॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करे छॾींदा। दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेका तकरार ड्रामे में जेको वक़्तु आयो आहे, वक़्तु पहिरियों बि भावल इन खे पंहिंजी न्याणी जे करे कुटको ॾेई कढी छॾियो। छाजे करे उन राणी जे मथां हथ विधा हुया, बुरी नज़र विधी हुई, तंहिंजे करे भावल पंहिंजे भाइटे खे सटको कुटको ॾेई तां बेदख़ल करे छॾियो। हाणे मोटी आयो आहे, लेकिन हुन माफ़ियूं त वरितियूं आहिनि। हाणे बि उन जी नीयत ख़राबु आहे ऐं राणी खे जॾहिं ॾिसे थो त अखियूं ई करे लिकी करे ॾिसे थो। लेकिन जॾहिं इन वक़्त खे वरी मौक़ो मिलियो, वरी उहे राणी में बुरियूं अखियूं विझंदो ऐं इन खे हथु विझण जी कोशिशि कंदो, जंहिंखे राणी बार बार पंहिंजे पीउ खे चवंदी हीउ माण्हू सही न आहे, हिन खे तव्हां कढी छॾ, हीउ तोखे विढ़ाए थो। लेकिन वक़्तु फ़िलहालु जेको आहे अहिड़ो कमु कयो आहे, भावल उनजो जेको आहे न एतबार करे ई नथो, पंहिंजी न्याणी जो मूंसां जो बि एतबार नथो करे। लेकिन अॻिते हली जॾहिं वक़्त खे पवंदी, मतिलबु ज़रूरत ऐं वक़्तु अहिड़ो कमु कंदो, उबतो राणी सां मतिलबु कोशिशि कंदो, बुरी नज़र विझण जी कोशिशि कंदो। पोइ जॾहिं भावल खे पूरी ख़बर पइजी वेंदी, पोइ भावल वक़्त खे सुञाणे वठंदो त हीउ गद्दार आहे, हीउ जेको आहे शैतान आहे, हीउ कुते जी पुछ आहे, सिधो थी नथो सघे, सुधरी नथो सघे, कॾहिं बि नथो सुधरी सघे। अहिड़े हिसाब सां पोइ वक़्त जा जेका आहिनि पोल पधरा थींदा। पोइ वक़्तु भावल खे मूंसां जी बि यादि ईंदी ऐं पोइ राणी बि चवंदी मां तोखे चयो हीउ माण्हू सही न आहे। अॻिते हली वक़्त सां इहो हालात थियण वारा आहिनि। दोस्तों, ख़ुदा हाफ़िज़।